कश्मोर मां ख़बर ॾींदा हलो त SHO कश्मोर गुलाम अब्बास संदराणी जी आमद जिते हिंदू कम्यूनिटी जे ताजिर बिरादरी सां अमन अमान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल, जंहिं दौरान हिंदू ताजिर बिरादरी दर्शन लाल, प्रीतम दास, जीवत राय, मुकेश कुमार ऐं ॿियनि चयो त जॾहिं खां कश्मोर थाणे जी चार्ज वरिती आहे, इन ॾींहं खां वठी कश्मोर शहर में अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। अवां जे अचण खां अॻु में कश्मोर शहर मां 3 माण्हू अहद छॾियण, सोबत नाइच ऐं वारिस कलवड़ खे हथियार बंदन खां बाज़ियाब कराया आहिनि। इन लाइ कारकर्दगी मां तमामु घणा मुतमइन आहियूं। वधीक हिंदू बिरादरी जे ताजरनि चयो त कश्मोर में अॻु अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। SHO कश्मोर गुलाम अब्बास संदराणी हिंदू ताजरनि बिरादरी खे यकीन ॾियारियो त अवां जे ताउन सां कश्मोर जी सूरतहाल बहितर करे छॾींदुसि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।